बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ जा वॾा टुकर खणी उनखे असां जीरा ॾींदासूं। चङी तरह गहरा जीरा यानी कट लॻाईंदासूं। पोइ उन्हनि गहरनि कटनि में असां चङी तरह लूणु बुरकींदासूं। लूणु चङी तरह बुरकींदासूं त जीअं जीरनि में अंदरि ताईं मुर्गीअ खे लूणु अची वञे। पोइ उन सां गॾु असां ज़र्दे जो रंग बि मुर्गीअ खे टुकरनि खे लॻाईंदासूं। पोइ इहा ज़र्दे ऐं लूणु लॻल टुकर असां हिकु थांव में विझी चुल्हि ते पचण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं मुर्गी अधु ॻरी वञे ऐं जीरा खुली वञनि त उन्हनि जीरनि में असां ॿ टे फुड़ा सुर्के जा विझी चङी तरह उथलाए पुथलाए ढके मुर्गीअ खे चङी तरह पाणी ख़ुश्क थियण ताईं ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं मुर्गीअ जो पाणी ख़ुश्क थी वञे ओसिताईं असां हिकु मसालो कुटींदासूं, जंहिंमें लौंग, कारा मिर्च, दालचीनी, जाण, अछो जीरो, सॼा धाणा ऐं ॾाढ़ूं आहिनि। इहो असां हिकु मसालो कुटे तयारु कंदासूं मुर्गीअ जे टुकर खे हणण लाइ। जॾहिं मुर्गीअ जा टुकड़ा बॉइल थी वञनि, रधिजी वञनि, पोइ उनखे फ्राई पैन में थोरो तेल विझी तरींदासूं। ॿिन्ही पासे जॾहिं मुर्गीअ जा टुकर चङी तरह सेकिजी ऐं तरिजी वञनि, लाहे उन्हनि जे मथां असां जेको मसालो तयारु कयो हो कुटे ॾाढ़ुनि जो, उहो बुरकींदासूं ऐं उन मसाले जे मथां असां गरम गरम तेल लॻाईंदासूं त जीअं मसालो बि थोरो तरिजी वञे ऐं चंबड़ी वञे टुकरनि खे चङी तरह। सभिनी टुकरनि खे असां मसालो चङी तरह लॻाए पोइ हिकु सलाद वारी डिश में रखंदासूं ऐं मथां बक़ाया गरम तेल बचियल थोरो हारींदासूं। तयारु आहिनि असांजा मेमूनी टिक्का।